उडेरलाल मां ख़बर ॾींदा हलो त IG सिंध जे हुकुम ऐं SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जे हिदायतुनि ते मोहरमुल हराम ऐं अमन अमान जे सिलसिले में मटियारी ज़िले जे चइनी सब डिवीज़ननि जे अंदर DSP जी अॻवानी में फ्लैग मार्च कयो वियो। फ्लैग मार्च में मटियारी, जाकरी, शाहपुर, दरपुर, सीखाट, उडेरलाल विलेज ऐं ॿियनि थाणनि जे SHOs, पुलिस ऑफिसरनि ऐं पुलिस जी ॿिए स्टाफ हिसो वरितो। ज़िले जे सभिनी थाणनि अंदर कागज़, फैंसी नंबर प्लेट, कारनि, शीशनि वारनि गाॾियुनि खे चेक करण जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे। पुलिस फैंसी नंबर प्लेटूं ऐं कारा शीशा लॻल गाॾियुनि, मोटरसाइकिलनि खे रोकींदे इन्हनि तां मज़कूर नंबर प्लेटूं ऐं लॻल कारा शीशा लहिराईंदे खेनि ॿीहर अहिड़ी हरकत करण ते संदन गाॾियुनि खे चालान कंदे थाणे ते बंदि करण जी वार्निंग ॾींदे खेनि छॾे ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।